अस्सलाम वालेकुम साथियों, या हाली मदद हक़ मौजूद GSN जी लतीफ़ मां या कशिश ख्वाजा ऐं उम्मीद करियां थी त बिल्कुलु ख़ैर आफ़ियत सां हूंदा। दोस्तो अॼु त 3 डिसंबर हो, कल्चर डे हो, त इन हिसाब सां हींअर मां फेसबुक हलाए रही हुयसि कुझु मिंट पहिरीं, चंद मिंट पहिरीं, त हिकिड़ो स्टूडेंट आहे, प्राइमरी स्कूल जो स्टूडेंट आहे। हुन मेहरान TV ते इंटरव्यू ॾींदे पंहिंजे ख़्यालात जो इज़हार कंदे इहो चयो आहे त असांखे सिंध में 2 शयूं न आहिनि वणंदियूं। हिकिड़ो फार्मी कुकड़, उहो इन करे छो त फार्मी कुकड़ असांजे मैदनि खे ख़राबु कयो आहे। ऐं ॿियो जेकी शइ आहे उहा आहे सिंध में अफ़गानी। छो त उन्हनि असांजी जेकी धरती आहे, असांजी धरती मां आहे, हुनखे पलीत कयो आहे। ऐं इहा बिल्कुलु हक़ीक़त आहे। त उन स्टूडेंट वरी ॿीहर इहो बि चयो आहे जॾहिं मीडिया ते जेको अदा हो, हुन खां कवरेज हुनखे ॾिनी पे, हुनखां सवाल पुछियो त तव्हांखे पढ़ाई में शौक़ु आहे, वॾा थी तव्हां छा थींदा? त उन वीचारो जेको स्टूडेंट बीठो हो प्राइमरी क्लासिस में, त नंढड़े शागिर्द हुन जवाबु ॾिनो त वॾो थी करे मां बिल्कुलु ऑफिसर थींदसि या जेको आहे इंजीनियर थींदसि। त इहो ॿुधी करे निहायत ई ख़ुशी थी, जाम ख़ुशी थी। ऐं ख़ुशी थी त जेको आहे ॿारनि में हिकिड़ो जोश आहे, हिकिड़ो जज़्बो आहे, ऐं पढ़ण जे लाइ, पंहिंजे मुल्क जे लाइ एतिरो सिंसियर आहिनि उहे ॿार। लेकिन हुननि खे इहो ख़बर नाहे त हिते जेकी असांजी सिंध आहे, हिते मेरिट जी एतिरी त लताड़ आहे जेको हिननि जो कुझु बि न थींदो। इहो ॾिसी करे ॾाढो ॾुखु थियो। अॼु जॾहिं कल्चर डे त ख़तमु थी वियो आहे, हींअर त राति जो टाइम मां वीडियो ठाहे रही आहियां 3 डिसंबर ते। अॼु ॾिठासीं त काफ़ी जुलूस निकिता, काफ़ी रैलियूं निकितियूं, काफ़ी क़ौम परस्त पार्टियुनि जूं रैलियूं निकितियूं, ऐं काफ़ी माण्हू, काफ़ी सोशल वर्कर्स हुआ, ऐं प्रेस क्लब ते काफ़ी माण्हू जेको आहे सो निकिता हुआ ॿाहिरि। ऐं हीउ जेको असांजो ॾियारो आहे कल्चर डे, इनखे ॾाढो सुठे तरीक़े सां सेलिब्रेट कयो, छो त असां सिंध में रहूं था ऐं असांखे करणु बि खपे। काफ़ी ख़ुशी थी जॾहिं नौजवाननि जो इहो जोश ऐं जज़्बो ॾिठो पंहिंजी सिंध जे लाइ, त उहे सिंध सां एतिरो सिंसियर आहिनि। ऐं असांखे ॿुधाइण में इहो वॾी ख़ुशी महसूसु थिए थी त असीं सिंधी आहियूं। पर हिकिड़ी जाइ ते अगरि असांखे ख़ुशी थिए थी त ॿिए जाइ ते असांखे ॾाढो ॾुख जो जेको आहे न, ॾाढो ॾुखु थिए थो, ऐं असांजी दिलि जेको आहे उहो रोए थी। उहो इन करे छो त सिंध में केतिरियूं त नाइंसाफ़ियूं थी रहियूं आहिनि। हींअर जॾहिं मां ॻाल्हाइण ते ईंदमि त टाइम त खुटी पवंदो, पर मां मुंहिंजी जेको आहे सो ॻाल्हि न ख़तमु थींदी। मां सिर्फ़ु इहो चवां थी त हींअर असीं रैलियूं त कढूं था, असीं जेको आहे सो ॿाहिरि निकिरूं था, ख़ुशियूं मल्हायूं था, बल्कि असांखे मल्हाइण बि खपनि, असांखे सेलिब्रेट करणु खपे। इहो असांजो ॾींहुं आहे, असांजे लाइ ख़ुशी जो ॾींहुं आहे, असांजे लाइ बाइस फ़ख्र जो ॾींहुं आहे। पर हिकिड़ी तरफ़ अगरि ॾिसूं था त स्टूडेंट्स जेके आहिनि, हींअर जेके मेडिकल जा स्टूडेंट्स आहिनि, 2 दफ़ा हुननि जो जेको टेस्ट आहे पेपर उहो लीक थियो आहे। उन्हनि सां केतिरी त हींअर बेवाज़बी थी आहे, मेरिट जी केतिरी त लताड़ आहे। सिंध जा जेके वसीला आहिनि, इन्हनि सां छा पियो थिए सिंध में? हींअर जेको थिए पियो धारी आबादगारी, हींअर जेको मेन जेको मसइलो आहे सिंध में, उहा धारी आबादगारी आहे। सिंधियुनि जे लाइ कुझु बि न आहे, जेको ॿाहिरि जे माण्हुनि जे लाइ। ॾींहं जो जेको आहे सुबुह जो सकाफ़त जो ॾींहुं मल्हायो, असीं सिंधी आहियूं, ऐं शाम जो उन्हनि ई माण्हुनि खे असां इहो ॾिठो आहे त हू अफ़गानी जी होटल्स ते वेही करे उते चांहि पिया पीअनि। ॾिसी करे ॾाढो ॾुख थो थिए। अहिड़ा जॾहिं असीं मंज़र ॾिसूं था पंहिंजी अखियुनि जे अॻियां, त असांजो जेको अखियूं आहिनि उहे रत जा ॻोढ़ा थियूं रोइनि। त हेतिरियूं नाइंसाफ़ियूं आहिनि, केरु कंहिंखां पुछण वारो न आहे, छा कुझु नथो थिए। हिन सकाफ़त जे ॾींहं ते, हिन ख़ुशी जे ॾींहं ते, हुन न्याणी फातिमा फुरड़ो खे केर बि यादि न कयो, जंहिंसां हेतिरी ज़्यादती थी आहे। ही पीरी मुरीदी वारो जेको अज़ल खां वठी असांजी सिंध में हले पियो, इनखे केरु पुछण वारो न आहे। ही सरदारी निज़ाम जेको आहे, ही बोतारगी, सरदारी, जागीरदारी, ही निज़ाम, इन्हनि खां केरु पुछण वारो न आहे। हुन 7 सालनि जी न्याणी सां केरु हेतिरी बेदर्दी सां हुनखे पहिरीं ज़्यादती जो निशानो बणाए पोइ हुनखे क़त्ल कयो, केरु उनखां पुछण वारो न आहे। उनजे लाइ केरु आवाज़ उथारण वारो हींअर न आहे। पेरिया कुमारी, हुनखे अगवा कयो वियो, हुनजी माउ खां केरु पुछे थो त हुन ही ॾींहुं कीअं मल्हायो हूंदो? असीं त बिल्कुलु मल्हायूं पिया, असीं त ॿाहिरि होटल्स ते मानी बि खाऊं पिया, सेलिब्रेट बि करियूं पिया। ॾिसी करे एतिरो त ॾुख थो थिए त इन्हनि मज़लूमनि जे लाइ केरु आवाज़ नथो बुलंद करे।
बाक़ी कल्चर डे मल्हाइण जे लाइ हर माण्हू जेको आहे रैलियुनि में बि अचे थो। ऐं असांजी जेके न्याणियूं आहिनि बिल्कुलु ॿुधाईंदे फ़ख़्रु थो महसूसु थिए त उहे बि अॻियां अचनि थियूं, सिरापा एहतजाज हूंदियूं आहिनि हर कम में, हर मसइले ते ॻाल्हाईंदियूं आहिनि। क़ौम परस्त पार्टियुनि जूं जेके बि न्याणियूं आहिनि ऐं असांजा जेके भाउ आहिनि उहे ॻाल्हाइनि था। लेकिन हींअर जेको अॼु जो सकाफ़त जो ॾींहुं आहे, छा जान मोहम्मद महर खे केर बि यादि न कयो? छाजे लाइ? छो आख़िर इन्हनि खे ख़ुशियुनि में शरीक करण जो असांजो को फ़र्ज़ु न आहे? छा उहे असांजी हिन धरती जे लाइ, हिन सिंध धरती जे लाइ छा उन्हनि शहादतूं न माणियूं आहिनि? उहे जेके हींअर अफ़ज़ल लुंड जो मां ॻाल्हि करियां, अफ़ज़ल लुंड थी वियो, इन खां पहिरीं जान मोहम्मद महर थी वियो, इन खां पहिरीं डॉक्टर अजमल थी वियो। अहिड़ा काफ़ी केसिस आहिनि, काफ़ी अहिड़ा केसिस आहिनि। इन्हनि जे लाइ केरु आवाज़ु नथो उथारे? इहे सिंध जा मज़लूम न आहिनि? तव्हां ॿाहिरि निकिरो था, रैली कढी सघो था, तव्हां डांस करे सघो था, सिंधी कल्चर डे तव्हां सेलिब्रेट करे सघो था। उन माउ जो हक़ न आहे? पेरिया कुमारी जी छा माउ जो हक़ न आहे त हू बि इन डे खे सेलिब्रेट करे? छा उन माउ जो हक़ न आहे जेका फातिमा फुर्रो सां हेतिरी बेवाज़बी थी आहे, उनजे लाइ केरु आवाज़ु नथो उथारे सघे? मेरिट जी लताड़ थिए थी, स्टूडेंट्स जेके आहिनि बाशऊर स्टूडेंट्स, को ग़रीब अगरि पढ़े थो त हुनखे ॾींहुं राति हिकु करे हू पंहिंजूं अखियूं विञाए, पंहिंजूं निंडूं फिटाए, पंहिंजूं मानियूं हराम करे हू पढ़े थो, लिखे थो, इन करे त असीं माइटनि जो अॻियां हली सहारो ठहींदासीं। इन करे हू पढ़नि था। ऐं जॾहिं उन्हनि खे ख़बर पए थी त पोइ हीउ छा थी वियो? बसि वॾेरनि खे, पीरनि खे, मुरीदनि खे इहे सीटूं मिलण जूं आहिनि। मुंहिंजो सुवालु आहे त हींअर जेको बजट आहे, हींअर सिंध में, पाकिस्तान में जेको बजट आहे हॉस्पिटल्स जो, कंहिंजे लाइ थो अचे? हॉस्पिटल्स में वञी ॾिसो त मां तव्हांखे हॉस्पिटल जा मंज़र ॾेखारियां। हॉस्पिटल्स में जॾहिं सिविल हॉस्पिटल्स में वेंदा आहियूं, गवर्नमेंट हॉस्पिटल्स में, ॾिसी करे ॾाढो दुख थींदो आहे त हेतिरा फर्नीचर जेको आहे सो जेके ग़रीब न्याणियूं आहिनि या माऊं आहिनि, भेणूं आहिनि, त उहे पटनि ते सुतियूं पियूं आहिनि, कुंड झले वेठियूं आहिनि। सियारे में उहे ॿाहिरि जेको आहे न ज़लील पियूं थियनि रोडनि ते। छा हॉस्पिटल जो जेको बजट अचे थो इहो केॾांहुं थो वञे? इहो बजट सिर्फ़ु MNAs MPAs ऐं जेके पुलिस सर्जन्स आहिनि, MLOs आहिनि, जेके वॾा वॾा डॉक्टर्स आहिनि, MBBS डॉक्टर्स आहिनि, छा उन्हनि जे घरनि में वञण जे लाइ थिए थो? मुंहिंजो इहो सुवालु आहे। असांखे हर शइ जी गैस बि असां वटि आहे, पाणी बि असां वटि आहे। हाणे हींअर सियारे में गैस न आहे, ॿ ॾींहं गैस न आहे, टे ॾींहं घर में गैस न आहे। छाजे लाइ? छो आख़िर? इन ते केरु नथो ॻाल्हाए सघे? गैस न आहे, पाणी न आहे, पाणी जी एतिरी त कमी थी वई आहे, असांजो जेको सिंधु दरिया आहे हुन में पाणी जी केतिरी किल्लत थी वई आहे, इन ते केरु नथो ॻाल्हाए सघे? जेके बेदर्दी सां रोज़ सिंध जा जेके आशिक़ आहिनि क़तल थियनि पिया, इन्हनि ते केरु नथो ॻाल्हाए सघे। पर हा, इन्हनि ते ज़रूरु ॻाल्हाईंदा, नचंदा बाबा, सिंधी टोपी अजरक वारनि जो मान मथिया, पटका पाईंदा, अजरकूं पाईंदा, सकाफ़त जा ॾींहं ईअं ज़रूरु मल्हाईंदा, रैलियूं कढंदा, बाइकुनि ते ईंदा, झंडा खणंदा। पर उन्हनि माइटनि जे दुख में शरीक न थीजो जेके सिंध जे लाइ, जेके असांजी सिंध, जेको अॼु असीं सकाफ़त जो ॾींहुं मल्हायूं पिया, असांजी सिंध जे लाइ जंहिं माण्हुनि क़ुर्बानियूं ॾिनियूं आहिनि। अहिड़ा काफ़ी केसिस आया आहिनि, केरु इन्हनि जे लाइ आवाज़ु बुलंद न कयो आहे। असीं कीअं चऊं त असीं आज़ादु आहियूं? असीं बिल्कुलु आज़ादु आहियूं, लेकिन असीं कीअं आज़ादु आहियूं? न्याणियुनि खे पंहिंजो हक़ नथो ॾिनो वञे, हुननि खे ॿाहिरि नथो कढियो वञे, हुननि जे लाइ पढ़ाई जी बंदिश आहे, हुननि खे ॿाहिरि निकिरण जी बंदिश आहे। छो त निकिरूं था त घटि जेको आहे सो अॼुकल्ह जी जेकी नौजवान नस्ल जा जेके छोकिरा चइजनि, सभिनीनि खे त मां नॉमिनेट न कंदमि, लेकिन कुझु अहिड़ा आहिनि, कुझु अहिड़ा बि माण्हू आहिनि जेको बसि माशाअल्लाह, सुभान अल्लाह, माल भलो पियो वञे, इहे चवण जा तरीक़ा आहिनि। हर कंहिंजी न्याणी आहे। मां सिर्फ़ु इहो चवंदमि, जॾहिं मां पाण निकिरंदी आहियां तॾहिं माण्हू मूंखे बि चवंदा आहिनि माशाअल्लाह, सुभान अल्लाह। अदा मुंहिंजा भाउ, मां सिर्फ़ु तव्हां खां इहो अर्ज़ु कंदमि त मूं वटि बि उहे ई शयूं आहिनि जेके तव्हांजी माउनि वटि, तव्हांजी भेणुनि वटि आहिनि। तव्हांखे जे पैदा कयो आहे उहो बि हिकिड़ी माउ आहे, उहो बि हिकिड़ी औरत आहे जे तव्हांखे जनमु ॾिनो आहे। मां बि हिकिड़ी औरत आहियां, मूं वटि बि उहे ई शयूं आहिनि। अगरि तव्हां पंहिंजी माउ जी इज़त करे सघो था, अगरि पंहिंजी भेणुनि तव्हांजे लाइ क़ाबिले फ़ख़्रु आहिनि, क़ाबिले इज़त आहिनि, त असीं बि कंहिंजूं भेणूं आहियूं, असीं बि कंहिंजूं माऊं आहियूं, असीं बि कंहिंजूं इज़तूं आहियूं। तव्हां हीअं ॻाल्हायो था, तव्हांखे अहसासु न आहे? केते ॻाल्हायूं? सिंध में एतिरा त हींअर मसइला हलनि पिया, एतिरा मसइला हलनि पिया। हिन सकाफ़त जे ॾींहुं असीं मल्हायूं, असांखे ख़ुशी आहे, असांखे फ़ख़्रु आहे त असांजा जेके नौजवान आहिनि हींअर ॿाहिरि निकिरनि था। पर जेकी हेतिरा मसइला आहिनि, असीं ख़ुशियूं कीअं मल्हायूं? असांखे ॿुधायो वञे त असीं ख़ुशियूं आख़िर मल्हायूं कीअं? अॼुकल्ह जा जेके लीडर आहिनि, जेके सरदार बोतार आहिनि, हिन ॾियारनि में ही जेके सकाफ़त जा ॾियारा, ईदुनि जा ॾियारा आहिनि,
जेको आहे सो पंहिंजनि माण्हुनि खे ॾीनि था दस्तियूं त बाबा असांजे मथां घोरियो त लाइव हलायो त असांखे कवरेज मिले, माण्हुनि खे ख़बर पए त असीं लीडर आहियूं। लीडर उहे आहिनि जेके दस्तियूं ॾीनि था माण्हुनि जे हथ में त उन्हनि जे मथे नोट घोरिया वञनि। इहे ई नोट, इहे ई 500, इहे ई 1000 रुपये जी दस्ती अगरि तव्हांखे ग़रीब जे मथे ते अगरि उहो रओ विझो था त तव्हांजे लाइ इहो सही न आहे? हैरत थी थिए जॾहिं ॾिसिजे थो त अॼुकल्ह जा लीडर पंहिंजे पाण खे, सभिनीनि खे मां नॉमिनेट न कंदमि, मूंखे ख़बर आहे हिन वीडियो ते तनक़ीद लाज़मी थींदी, बिल्कुलु थींदी ऐं थियण बि खपे। हर कंहिंजो पंहिंजो पॉइंट ऑफ व्यू आहे, मां कंहिंखे बि बाउंड न कंदमि त केरु बि मुंहिंजे लाइ सही ॻाल्हाए, पर मां इहो ज़रूरु चवंदमि त उहे लीडर उहो न आहे हूंदो जेको सिंधी टोपी मथे ते रखी करे ऐं माण्हुनि खे चए बाबा मुंहिंजे मथे पैसा घुरियो फलाणा तूं लाइव हलाए, ईअं न आहे थींदो। इहे ई पैसा अगरि तव्हांखे ग़रीब खे, मज़ूर खे, हारी खे, पोरियत खे ॾियो, उहो ई माण्हू अगरि पंहिंजे घर में राशन विझराए थो, उन माण्हू जे पेट मां केतिरी दुआ निकिरंदी। मां सिर्फ़ु इहो चवां थी त असीं सिंधी आहियूं, असांखे सिंधी हुजण ते फ़ख़्रु आहे। असांजी धरती असांजी माउ आहे, असांजी धरती, हिन धरती असांखे जनमु ॾिनो आहे। जेतिरो असां ते पंहिंजी माउ जो हक़ आहे एतिरो असांजो धरती ते बि पंहिंजो हक़ आहे। लेकिन मूंखे ॿुधाईंदे इहो ॾाढो अफ़सोस पियो थिए त हर ॿिए ॾींहुं जेको आहे सो असांखे जवाननि जा लाश मिलनि था। उहे जवान जेके असांजी हिन धरती, हिन पाक धरती जे नाले ते अगरि हिन जे लाइ केर बि आवाज़ उथारे थो, केर बि आवाज़ अगरि बुलंद करे थो त असांखे ॿिए ॾींहुं उन जा लाश हथ में था मिलनि। सोशल मीडिया ते ख़बर पवंदी बाबा फलाणो माण्हू शहीद थी वियो, छाजे लाइ, छो आख़िर? मूंखे ख़बर आहे, मूंखे यकीन आहे त हक़ जी राहुनि ते हलंदे हलंदे इन्हनि ते ॻाल्हाईंदे हिकिड़ो ॾींहुं असांखे बि शहादत माणणी आहे, असीं बि हिकिड़ो ॾींहुं शहीद थी वेंदासीं। पर इहो हरगिज़ असीं न कंदासीं त असीं ख़ामोश रहूं, असांजा हक़ खसिया पिया वञनि ऐं असीं ख़ामोश रहूं। उहे माऊं, उहे भेणूं, उन्हनि न्याणियुनि जो बि पूरो हक़ आहे इहो एकता जो ॾिहाड़ो मल्हाइण जो, उन्हनि जो बि पूरो हक़ आहे। लेकिन असां उन्हनि खे यादि न कयो आहे। असां सिर्फ़ु इको साउंड खया आहिनि, पंहिंजा झंडा खया आहिनि, लहराए करे प्रेस क्लबनि जे ॿाहिरि वञी एहतजाज कया आहिनि, तकरीरूं कयूं आहिनि, खाका पेश कया आहिनि। छो आख़िर? धारी आबादगारी, सिंध में मेरिट जी लताड़, हींअर मेरिट जी लताड़ एतिरी हले पई, जेको बि आवाज़ बुलंद करे थो उनखे शहीद कयो वञे। छाजे लाइ? सिंध जा वसीला पिया खपाया वञनि। सिंध में पाणी कोन्हे, सिंध में गैस कोन्हे, छो आख़िर छाजे लाइ? हीउ जेको बजट अचे पियो ही केॾां पियो वञे? जेको असांजो सिंधु दरिया आहे उनमें पाणी जी किल्लत छाजे लाइ? असांजो दरिया आहे न, असांजी सिंध जो दरिया, असांजी शयुनि ते बि कब्ज़ा आहिनि, छाजे लाइ आख़िर, छो आख़िर? त मुंहिंजो सिर्फ़ु इहो ई अॼु जो मौक़ूफ़ आहे, अॼु जी मुंहिंजी वीडियो ठाहिण जो मक़सदु इहो ई आहे त ख़ुदारा हर को रोडनि ते त हर को निकिरी सघे थो इन्हनि शयुनि जे लाइ, सेलिब्रेशन्स जे लाइ त हर को निकिरी सघे थो, लेकिन पंहिंजा हक़ वठण जे लाइ केरु नथो निकिरे, पंहिंजा हक़ वठण जे लाइ केर बि नथो निकिरे। इहे ई रेलियूं अॼु जेके असां ॾिठियूं आहिनि, मां त हैदराबाद में जेको आहे सो सॼो ॾींहुं गुज़ारियो आहे एकता जो। हैदराबाद में एतिरियूं रेलियूं निकितियूं आहिनि। अगरि इहे ई रेलियूं पंहिंजनि हक़नि जे लाइ निकिरनि, पंहिंजी जेको आहे सो पंहिंजी स्ट्रगल कनि ऐं पंहिंजे हक़ जे लाइ ॻाल्हाइनि, पंहिंजा हक़ वठनि, पंहिंजा हक़ छिनी करे वठो। छो? असांजो हक़ आहे, असीं सिंध में रहूं था, असीं सिंध धरती जा असीं धणी आहियूं, असीं वारिस आहियूं सिंध जा, असांजो हक़ आहे। इहे ई माण्हू अगरि सिरापा एहतजाज हुजनि, हर माण्हू पंहिंजे ज़िले में अगरि इहो एहतजाज करे, अगरि इहे जेके मसइला आहिनि, मेरिट जी लताड़, हींअर काफ़ी स्टूडेंट्स अहिड़ा आहिनि जेको हींअर डिप्रेशन जो शिकार पिया थियनि, सॼा ॾींहं, सॼियूं रातूं महिनत करण खां पोइ बि अॼु इहो हाल आहे सिंध जो त मेरिट जी लताड़ आहे, छा इम्प्रेशन वेंदो? अॼु जॾहिं हिकिड़े स्टूडेंट खे मूं इहो ॿुधो आहे त हू चए थो त वॾो थी करे मां इंजीनियर थींदुसि, मां ऑफिसर थींदुसि, त ॿुधी करे ख़ुशी त थी दिलि में, लेकिन जॾहिं दिलि असांजी रत जा जेको आहे न ॻोढ़ा हारे थी, त इहो सोचे करे त पुट तूं त थींदे, तूं त महिनत कंदे, पर छा उहे जेके ज़मीनी ख़ुदा हिन ज़मीन ते जेके नाज़िल कया आहिनि, जेके हींअर ज़मीनी ख़ुदा पंहिंजे पाण खे सम्झनि था, जेके बोतारी निज़ाम, सरदारी निज़ाम, छा इहे तव्हांखे थियणु ॾींदा ऑफिसर? मुंहिंजो सिर्फ़ु सुवालु इहो आहे त छा उन ॿार जो हक़ न आहे, उहो ग़रीब आहे इन करे? त ख़ुदारा पंहिंजनि हक़नि जे लाइ निकिरो। जीअं अॼु सकाफ़ती ॾियारा, जीअं तव्हां अॼु ईदूं मल्हायूं आहिनि, जीअं पंहिंजे सेलिब्रेशन्स जे लाइ निकिरो था, ईअं पंहिंजे हक़नि जे लाइ बि निकिरो। पंहिंजनि हक़नि जे लाइ निकिरंदा त बिल्कुलु तव्हांखे पंहिंजा हक़ मिलंदा ऐं असीं आवाज़ बुलंद कंदे कंदे हिकिड़ो ॾींहुं ईअं ई शहादतूं माणींदासीं। पर असीं चाहियूं था त असीं तारीख़ जो वर्क बणिजी वञूं,
कुझु न कुझु असीं करे ॾेखारियूं। उन्हनि माण्हुनि जो बि हक़ु आहे, सिर्फ़ु तव्हांजो हक़ु न आहे जीअण जो या असांजो हक़ु न आहे जीअण जो। उहे मज़ूर, उहे पोरियत, उहे हारी, उन्हनि जो बि हक़ु आहे। उन्हनि ग़रीबनि मिसकीननि जो बि हक़ु आहे, उन्हनि बेवाउनि जो बि हक़ु आहे। सभिनी जो हक़ु आहे हिते। हिते सिंध में कंहिंखे बि पंहिंजो हक़ु नथो मिले सवलाई सां, हिते कंहिंखे बि हक़ु नथो मिले। अगरि हिते ई को MPA को MNA हुजे त उन्हनि जे अॻियां पोयां गाॾियूं, उन्हनि जे अॻियां पोयां मर्सिडीज़ हूंदियूं, वीगो हूंदियूं, रोको हूंदियूं, उन्हनि खे प्रोटोकॉल मिलंदा, पुलिस बाक़ाइदा उन्हनि जी प्रोटोकॉल में बीहंदी। उहो इन करे छो त उहे पैसा खाराइनि था। पर हिकिड़ो ग़रीब, हिकिड़ो मज़दूर, हिकिड़ो पोरियत जेको माण्हू आहे, उहो छा करे? उहो रोई पिटे ख़ुदकुशी करे वेही रहंदो, ॿियो छा कंदो? जॾहिं हू पंहिंजे ॿारनि खे रोज़गार न ॾेई सघंदो, जॾहिं हू 2 वक़्तनि जी मानी न ॾेई सघंदो, त हू छा कंदो? आख़िर वेचारो बेज़ार थी आख़िर ख़ुदकुशी करे पाण बि ज़हर खाईंदो, पंहिंजे औलादनि खे बि ज़हर खाराईंदो। त ख़ुदारा मुंहिंजी गुज़ारिश आहे त पंहिंजे हक़नि जे लाइ निकिरो, पंहिंजे हक़नि जे लाइ निकिरो ऐं आवाज़ बुलंद करियो। जेको असांजो हक़ु आहे इहो असीं घुरी न बल्कि छिनी बि वठंदासीं। इहो असांजो हक़ु आहे। असांखे पंहिंजो हक़ु ॾिनो वञे, न त असीं सिरापा एहतजाज हूंदासीं। उन्हनि मज़लूमनि जो हक़ु आहे जंहिंजा नाहक़ खून वाया विया आहिनि, उन्हनि सां इंसाफ़ थिए। ख़ुदारा मुंहिंजी गुज़ारिश आहे त प्लीज़ निकिरो, रोडनि ते निकिरो ऐं उन्हनि माण्हुनि जो सोचियो ऐं पंहिंजे ईंदड़ नस्लुनि जो ऐं उन्हनि जो मुस्तक़बिल जेको आहे सो उन्हनि खे बहितर ठाहिण जे लाइ इक़दामात करियो। थैंक यू।